बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक़्तु हेडलाइन। जैकबाबाद में जिम्स अस्पताल इंतज़ामिया पारां कुछ ॾींहं अॻु पोरिए जी ज़ाल जो वियम कराइण खां इनकार कंदे खेसि वापसि मोटाइण वारे मामले जिम्स जी गायनेकोलॉजिस्ट शोबे जी सरबराह डॉक्टर शबनम जमाली पारां मरीज़नि सां बद इख़्लाक़ी ऐं जिम्स में ईंदड़ मरीज़नि सां थींदड़ ॿियनि ज़्यादतियुनि बाबति पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान राशिद कहर जी डायरेक्टर जिम्स अब्दुल वाहिद ट्रगड़ सां मुलाक़ात। ज़िक्र कयल मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। राशिद अली कहर जो चवणु हो त जिम्स अस्पताल इंतज़ामिया पारां ॾूरांहनि इलाक़नि खां ईंदड़ मरीज़नि सां थींदड़ वेधन ऐं जिम्स इंतज़ामिया जे अणढंगे रवैये समेत ॿियनि अहम मसइलनि ते डायरेक्टर जिम्स सां ॻाल्हि ॿोल थी, जंहिं ते डायरेक्टर जिम्स मसइला हल कराइण जी ख़ातिरी कराईंदे चयो त मरीज़नि सां पेश ईंदड़ मसइलनि जी वेझड़ाई खां जांच कई वेंदी ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। राशिद कहर जो चवणु हो त जेकॾहिं डायरेक्टर पंहिंजे वाइदनि ते न बीठो त जिम्स ख़िलाफ़ हिकु भरपूर एहतजाज कयो वेंदो। चुज में ए सेक्शन थाने जी हद ऊदी रोड ते कब्रिस्तान भरिसां 3 अणसुञातल हथियारबंद पाणी जी ख़ांगी कंपनी में कम कंदड़ मुलाज़िम आज़ाद दूल खां 2.5 लख रुपया रक़म फुर करे फरार थी विया। मुतासिर जो एहतजाज। संदसि चवणु हो त पाणी जी कंपनी में सप्लायर आहियां अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंद फुर कई 3 अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फुर कई ऐं तशद्दुद जो निशानो बणायो। जैकबाबाद जी सिविल अस्पताल में कम कंदड़ अॻूणी मुलाज़िमा माई नाज़ुल पारां अकाउंटेंट इख़्लाक़ सूमरो ख़िलाफ़ एहतजाज। माई नाज़ुल जो चवणु हो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पेंशन जा काग़ज़ नथो ठाहे ऐं पेंशन जी रक़म मां अधु रक़म बतौर रिश्वत तलब करे रहियो आहे। MS ऐं DHO समेत डेप्यूटी कमिश्नर खे बि दांह ॾिनी आहे, पर इख़्लाक़ सूमरो ख़िलाफ़ को ॿुधण वारो न आहे। हुन चयो त अख़्लाक़ सूमरो मूंखां केतिरो ई वक़्तु हर पघार ते 200 रुपया बि वठंदो रहियो आहे। ज़ालिम ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहुं ॿुढड़ी सां इंसाफ़ कयो वञे। इन सिलसिले में अख़्लाक़ सूमरो सां बि राब्तो करण जी कोशिश कई वई त फ़ोन न खणण सबबि संदसि मौक़ुफ़ शामिल न थी सघियो। तहरीक निफ़ाज़ फ़िक़ह जाफ़रिया सिंध जे सदर अल्लामा सैयद असग़र अली नक़वी चयो आहे त 2 ॾींहं अॻु तहफ़्फ़ुज़ बुनियाद इस्लाम जे नाले सां पंजाब असेंबली मां बिल पास करायो वियो। उहो बिल बुनियाद इस्लाम रखण वारी शख़्सियतनि जे ख़िलाफ़ ऐं इस्लाम ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ माण्हुनि जी हिमायत में आहे, जंहिंजी मज़म्मत करियूं था। हुन चयो त इस्लाम सां लाॻापियल कंहिं बि क़िस्म जे मवाद खे असेंबलियुनि में आणण खां अॻु आलिमनि सां सलाह मशवरा कया वञनि। तकरारी मवाद खे अॻिते आणे मुल्क जे अमन खे ख़राब करण जी कोशिश कई थी वञे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन चयो त तकरारी बिल ख़िलाफ़ 31 जुलाई ते सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा करण जो ऐलान कयो वियो आहे। हुन वधीक चयो त हुकूमत 21 रमज़ान जी मुहर्रमुल हराम में आज़ादारी ऐं जुलूस ते पाबंदी खां पासो करे ऐं असीं बि हुकूमत सां सहकार कंदे SOPs ते अमल कंदासीं। इन मौक़े ते तहरीक निफ़ाज़ फ़िक़ह जाफ़रिया सिंध जो नायब सदर अल्लामा ग़ुलाम रज़ा काज़ी, जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन मदहोश भुट्टो, अल्लामा शाहिद अब्बास मला, सैयद पीर इरफान अली शाह, उबदार अली जाफ़री ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। जोंगल में ॻोठ ख़ुशदिल बंगलानी वासी 12 वरहनि जो मोहम्मद हनीफ़ बंगलानी गोली लॻण सबबि ज़ख़्मी, तालगा अस्पताल ठुल मुंतक़िल। पुलिस मूजिबि नींगर जे वारिसनि जो चवणु आहे त नींगर पिस्तौल साफ़ करे रहियो हो त इत्तफ़ाक़ी गोली लॻी। जैकबाबाद में पीपल्स लॉयर फोरम पारां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी लाइब्रेरी में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे जनम दिहाड़े जे मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर ज़फ़र ख़लील जखरानी, अब्दुल जब्बार लाशारी, अब्दुल रहमान मुग़ल, ज़फ़रुल्लाह जखरानी, अब्दुल रब लाशारी ऐं ॿियनि पारां केक काटे सालगिरह मल्हाई। इन मौक़े ते वकील अॻवाननि जो चवणु हो त आसिफ अली ज़रदारी बीमारी ऐं ॾुखे वक़्त में बि मुल्क में मौजूदु आहे ऐं हुन हमेशह ग़रीब अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। शिकारपुर जे रुस्तम चौक ते मुसाफ़िर वैन ऐं कार में टक्कर, 5 ॼणा फौत, 10 ॼणा ज़ख़्मी, 5 ॼणा गणती जोगी हालत में लाड़काने मुंतक़िल। हादसे में मियां खोसो मौक़े ते ई फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणे लाड़काने जी अस्पताल में दम ॾिनो। सखर पुलिस जो शाहबेले में धाड़ेलनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन। मरियम कॉलोनी मां अगवा थी वियल हिंदू मुगवी दिलीप कुमार खे बाज़ियाब कराइण, बदनाम धाड़ेल मुनीर मिसराणी जे वेझे साथी सादिक मिसराणी ऐं अगवाकारनि जे सहूलतकार आशिक मीराणी खे गिरफ़्तार करण जी दावा। कानपुर जे ॻोठ सालार भट्टी जे रहवासियुनि पारां 16 वरहनि जी इरम भट्टी खे यरगमाल बणाए ज़बरदस्ती शादी करण ख़िलाफ़ संदसि वालिद साहिब ॾिनो ऐं माउ जादुल सां गॾिजी क़ुरान पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु हो त ॻोठ सौंदड़ो वासी अबू बकर सौंदड़ो असांजी नाबालिग़ न्याणी खे 7 महीना अॻु यरगमाल बणाए ज़बरदस्ती शादी करे छॾी आहे। इत्तला बावजूद रहीमाबाद पुलिस संदन ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे न्याणी खे आज़ादु करायो।
बोज़दार बड़ा में पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब नेकाल वारो गंदो पानी कब्रिस्तान में काहे पयो। केतिरियूं ई क़दीमी क़बरूं मिसालजण लॻियूं। ज़रियन मौजिब SDO पब्लिक हेल्थ ज़ाहिद हुसैन मसान ऐं टाउन ऑफिसर अब्दुल हुसैन घांगरो मिली भगत करे टाउन कमेटी जी माहाना 3 खां 35 लख रुपयनि जी बजट ऐं पब्लिक हेल्थ जी लखें रुपयनि जी बजट ख़र्च करण बजाए हड़प कई पई वञे। अख़्तियारियूं नोटिस वठी क़बरुनि खे मिसालजण खां बचाइनि ऐं करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। मटियारी में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान मटियारी तालका काउंसिल जो तारुफ़ी इजलास ऐं हलफ बरदारी तकरीब थी गुज़री, जंहिंमें तालका सदर ज़वार तालिब हुसैन मुंतज़री, शिया उलमा काउंसिल जे अॻवान अल्लामा मौला बख्श हालाई, कुर्बान अली हैदरी, मौलाना मुरीद हुसैनुल हुसैनी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में मौजूदा मुल्की ऐं तंज़ीमी सूरत हाल ते बि गौर वीचार कयो वियो। पनवाकिल में सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां सालियानी फीस मुआफ़ करण लाइ एहतजाज कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहिया है पनवाकिल का माजिद महेसर। अॼु बिल्कुल हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं सिंध सेंटर मीडिया ऑफिस आॾो। हिते सिंध यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जी फीस जी माफ़ी लाइ जीअं पंजाब में भी फीस माफ़ कई वई आहे, उनमें जेको सिंध जी जेका यूनिवर्सिटियूं आहिनि उनमें बि जेको जेके ग़रीब मुस्तहक़ जेके शागिर्द आहिनि उनजी बि फीस माफ़ कई वञे, उन्हनि अॼु एहतजाज कयो आहे। त पुछूं संदनि छा चवणु आहे। सिंध यूनिवर्सिटी जी नाअहल इंतिज़ामिया शागिर्दनि जे मथां फीस जे लाइ ॾींहों ॾींहुं दबाव वधाए रही आहे। असां सिंध जे CM साईं मुराद अली शाह, गवर्नर इमरान इस्माइल खां गुज़ारिश कयूं था त बाबा असांजी सालियानी फीस माफ़ कई वञे ऐं असांजो जेको आहे मुस्तक़बिल जो बचाए वञे। असां इन करे बीठा आहियूं त असांजो सालियानी फीस जो मसइलो आहे, असां मसइलो हल कयो वञे। छो जो असां सभु कोई फीस जमा नथो करे सघे, को मिडिल क्लास फैमिली मां, को पुअर फैमिलीज़ मां वाबस्ता आहे। हिन वक़्तु जेको आहे सॼे मुल्क में कारोबार धंधा सभु शइ बंदि आहिनि। कुझु माण्हू त अहिड़ा आहिनि जेके मतिलबु रोज़मर्रा जी दिहाड़ी ते कमु करनि था, त उहे वेचारा माण्हू हिन वक़्तु फीस काॾों जमा कराईंदा। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजी फीसूं घटि कयूं वञनि। सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो ताज़ो हुकुम जारी कयो आहे त शागिर्द 29 जुलाई ताईं पंहिंजी सालियानी जेका फीस आहे उहा जमा कराइनि। असां चऊं था त हिन आलमी वबा जे दौरान शागिर्द सख़्तु परेशानियुनि खे शागिर्दनि मुंहुं ॾिनो आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी में हर तबिके सां वास्तो रखंदड़ शागिर्द पढ़े थो ऐं हिन आलमी वबा दौरान हर माण्हू हिन में मुतासिर बि थियो आहे। आलमी इदारा मुख़्तलिफ़ मुल्कनि जा कर्ज़ा बि माफ़ु कंदा, पर अफ़सोस सां चवणो पए थो त पाकिस्तान अंदरि शागिर्दनि खे कंहिं बि क़िस्म जी रिआयत नथी ॾिनी वञे। इहो हिकिड़ो ई मुतालबो आहे त हिननि जी जेका सालियानी फीस आहे उन में जेको आहे त घटिताई आंदी वञे, उन्हनि में नरमी आंदी वञे त जीअं हीअ पंहिंजो इम्तिहान जो फॉर्म भरे सघनि। पर बदकिस्मती इहा आहे त सिंध यूनिवर्सिटी जेको हाणे पंहिंजो नओं कानून कढियो आहे त उहो इहो कढियो आहे मिस्टर VC बुरफत साहिबु त जंहिं शागिर्द फीस जमा न कराई आहे उहो इम्तिहान हाल में न वेंदो। हाणे इहा त सरासर नाजाइज़ी चइबी ऐं जेका त शागिर्दनि सां नाइंसाफ़ी चइबी त हिकु त उन्हनि जा गुज़िरियल 6 महीननि खां पंहिंजा तालीमी इदारा बंदि पिया आहिनि, हू पंहिंजो बुनियादी हक़ हासिलु करण खां महरूम आहिनि। ॿियो त वरी हुननि जे मथां फीसुनि जा ॻाटे टोड़ जेका त अंबार मड़िया था वञनि, जंहिंजे करे हुननि खे काफ़ी मुश्किलातूं दुचार अची रहियूं आहिनि। अवां हिननि शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि चवणो हो त सिंध सां जेको गुज़िरियल वॾे रसे खां वठी जेको ज़ुल्म आहे, सिंध जे शागिर्दनि सां जेको ज़ुल्म आहे, उन्हनि सां ज़ुल्म खां हटी करे जेके शागिर्द आहिनि, शागिर्द जिदोजहद कया आहिनि पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे हक़ीक़ी जी रोज़ी लाइ। ख़ासि तौर ते जेके शागिर्द पढ़ी करे पास थी इम्तिहान पास थी करे मुख़्तलिफ़ शोबनि में चढ़ंदा आहिनि, ख़ासि तौर ते सिंध जो जेको नालो आहे उहो रोशन कंदा आहिनि। पंजाब हुकूमत जीअं लॉकडाउन शुरू थियो हो त जेके हितां जा जेके शागिर्द हुआ उनखे जेको आहे फीस डायरेक्ट माफ़ कई वई, पर जेके सिंध जा जेके शागिर्द आहिनि, हक़ीक़ी शागिर्द आहिनि, जेके पंहिंजे घर जे गुज़र सफ़र लाइ पंहिंजो जेको आहे सो नालो रोशन करण लाइ, पंहिंजे सिंध जो नालो रोशन करण लाइ मुख़्तलिफ़ सिंध यूनिवर्सिटियूं पढ़नि था, पर उन्हनि सां को बि जेको आहे सो सिंध हुकूमत तारुक़ नथी वठे, को बि सिंध हुकूमत तारुक़ नथी वठे, को बि इंसाफ़ नथी करे। संदनि मुतालबो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु माजिद महेसर, जेकम न्यूज़, पनवाकिल। ईद वेझो ईंदे ई मालपीड़ियुनि में रश बि वधंदो पियो वञे। मटियारी जी मालपीड़ी जो अहवाल अली फैज़ान ख़ासि ख़ैली जी हिन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मटियारी जी जेका मालपीड़ी आहे उते जेका मंडी लॻल आहे, बकरा पीड़ी जी जेका मंडी लॻल आहे उते मौजूदु आहियूं, जिते वॾी रश मौजूदु अचे पई ऐं हिते हुकूमत जे तरफ़ां जेको SOPs ते अमल करण जी जेका हिदायत कई वई, हिते SOPs जे हवाले सां का बि SOP तहत जेका नज़र न पई अचे। हिते जा जेके ख़रीदार ऐं जेके वापारी आहिनि उहे ख़ुदि परेशान अचो त हिननि सां कुझु वीचार वंडियूं। सस्ताई इलाही थी वई आहे, बाक़ी मालिक जेको ॿुधारियूं था 12 महीना थियो वञनि, पर उनजो को बि असांखे रेट नथो मिले। असांजी महिनत जेका आहे, असांजी रोज़गारी जेका आहे हिन वाइटनि ते आहे, उहा वाइट असांजो हिते विकिरो करियूं था 25,000 वारो असांजो वञे पियो 12,500 15,000 में असांखे छा थो बचे, कुझु कोन थो बचे। हुकूमत कहिड़ी आई आहे, छा थियो आहे, असां हिकिड़ो कोरोना वायरस जे करे
ॿियो वरी हिन माल जे करे असीं परेशानियूं असांजी रोज़गारी ॾाढी तंगी थी वई आहे 12 महीना माल ते महिनत कया माल असांजो अघु ई कोन थो करे छा कयूं रेट हले पियो 20,000 वारो 10,000 12,000 रुपया चवनि पियो छा पियो रेट हले मंडी के अंदर जिस पे लेके जा रहे हैं रेट नहीं बन रहे हैं। मंडी बहुत तेज़ हुई हुई है 2-3 दिनों से, समझ में नहीं आ रहा क्या करें। बकरे की तो खास तौर पे कुछ ज़्यादा ही रेट है, जो 20,000 का माल है उसके 40,000 मांग रहे हैं ये लोग। माल जो रेट हेल सफ़ा कोन्हे को हिन लॉकडाउन जे करे जेको सो माल माना असीं वेंदा आहियूं जंग मां वठणु जेको 30 वठियो पिया अचो हिते पियो असां 20 जो घुरिजे जेको 25 आणूं था सो 15 जो घुरिजे 20 वारो 12 जो घुरिजे 13 जो घुरिजे बसि लॉकडाउन जो माण्हुनि खे बहानो थी आयो आहे महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी वञे गोश्त जो जेको रेट 1,000 रुपया किलो आहे ॿकरो उन जो असांखे हींअर 500 रुपया किलो जे हिसाब सां पैसा नथा मिलनि। जी नाज़रीन हिननि जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त हिकु तरफ़ त महांगाई ॿिए तरफ़ लॉकडाउन असां अॻु में ई परेशान आहियूं ॿियो हिते जेके ख़रीदार आहिनि उन जूं दाऊं हुयूं त हिते वॾी महांगाई आहे हिते जा जेके रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि ईद उल अज़हा वेझो ईंदई हिते जा जेके ख़रीदार ऐं वापारी ॾाढा परेशान नज़र आया। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान जेकब न्यूज़ मटियारी। हे हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो ॾिसंदा रहो जैकब ख़बर खां।